अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन चवणो। तव्हां ख़बर ॾियूं था काज़ी अहमद लाकोट शमीर खोसो में हलंदड़ ज़मीन जी तकरार सां हमले में ज़ख़्मी थियल बशीर खोसे जी एफआईआर में असांजे बेगुनाह पुट अरबाब खोसो जो नालो ॾिनो वियो आहे, जेको सरासर असां सां नाइंसाफ़ी आहे। सिद्दी कॉलोनी जे रहवासी पीरसन हाजी अमीर बख्श खोसो पंहिंजे पीरसन घरवारी मिसमात हसीना खोसो सां गॾु क़ुर पाक हथ में खणी प्रेस क्लब काज़ी अहमद ते एहतजाज कंदे चयो त असांजो नबी बख्श खोसो अब्दुल रशीद खोसो सां संगावती तकरार हलंदड़ आहे, जॾहिं त नबी बख्श वारी धुर ॾे असांजा ॿ संग रहियल आहिनि जेके असांखे नथा ॾिना वञनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़तरनाक नतीजा भोगण जूं धमकियूं ॾींदा हुआ, जंहिंजे करे असां लॾे कराची हलिया वियासीं। पर हुननि हिते तकरार जो फ़ाइदो वठंदे असांजे बेगुनाह पुट ते पूरी एफआईआर में नालो ॾिनो आहे। असांजो उन तकरार सां को बि तालुक़ु न आहे। असांखे ज़बरदस्ती खूनी तकरार में मुलविस कनि पिया। हुननि चयो त वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP शहीद बि नज़ीराबाद, SHO काज़ी अहमद समेत ॿियनि वसारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ करे असांजे पुट अरबाब खोसे जो नालो केस मां ख़ारिज करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असांजा ज़ुल्म आहे, ही साईं असांजे हथ में आहे। असांजा ज़ुल्म आहे बेगुनाह। असां मज़दूर माण्हू मज़दूरी कयूं, असां फॾो कंदासीं। असां ग़रीब आहियूं, का शइ न आहे। हींअर बि शरीफ़ असांजो नालो मुंहिंजे पुट जो ॾिनो आहे बेगुनाह। ही क़ुर शरीफ़ आहे त असांजो बच्चो इन धक में आहे कोन, वेड़ में मुंहिंजो कराची वेठल हो। असां बेगुनाह आहियूं, शरीफ़ असांजो नालो ॾिनो आहे। तव्हांखे पंहिंजे स्टाफ जूना मुले ते हर क़िस्म जो AC, DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।